शहीदों को सलाम देंगे। सलाम। किस शान से जीते हो मोमिन हो जिस तरह धाड़ेलनि जे हमले में शहीद थियल DSP, ॿिनि SHOs ऐं ॿिनि जवाननि जी जनाज़े निमाज़ अदा कई वई। SSP ऑफिस मीरपुर माथेलो में अदा कयल जनाज़े निमाज़ में MNA मोहम्मद बख्श महर, पुलिस ऐं रेंजर्स जे ऑफिसर्स तोड़े शहरनि जी बि वॾे अंग में शिरकत। पुलिस ऑफिसर्स ऐं जवाननि जी शहादत ते उबावड़ो ऐं रामती शहर सोग में बंद। पीपल्स पार्टी के चेयरमैन ऐं परदेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां घोटकी में धाड़ेलनि हथां 5 पुलिस ऑफिसर ऐं जवान शहीद थियण ते ॾुख जो इज़हार। पंहिंजे बयान में बिलावल चयो त शहीदनि जे ख़ानदाननि सां ॾुख जी घड़ी में गॾु आहियूं। अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त लाइ सिंध पुलिस जूं क़ुर्बानियूं बेमिसाल आहिनि। यकीन आहे त शहादतुनि में मुलविस धाड़ेलनि खे मंतकी अंजाम ते पहुचायो वेंदो।